जी बाबा ॻाल्हाए नालो ॿुधाए पंहिंजो बाबा। जी बाबा। घर मूंसां वॾी नाजाइज़ी आहे। जॾहिं मूंखे हीउ लेटर मिलियो वियो आहे उन खां पोइ मुंहिंजी जॻह ते कोसो था कनि। वॾो मूंसां ज़ुल्म राति बि असांखे हिरासमेंट कयो वियो। मुंहिंजी भाणेजी ऐं मुंहिंजो भेण हिते रहियल हो, उन जो सर उनखे मारियो अथनि। उन्हनि जे जेको कंहिं मारे नाला ॿुधाए हुननि जा? सर राजा निदामाणी, कारू निदामाणी, दिलबर निदामाणी ऐं उन सां गॾु कुझु 4-5 मायूं बि आहिनि सही। अच्छा। हा, रुबीना ऐं गज़ाला, पपन, साजिद, इन्हनि सां मुंहिंजे घर ते हला कई आहे। वॾो परेशान कयो वियो आहे। अॼु 4 महीनो आहे त मुंहिंजी केर बि दाद फरियाद नथो करे पियो। ऐं मुंहिंजी भाणेजीअ जो ॿारड़ो 4 महीननि जो उहो बि ज़ाया थी वियो आहे। हिन महिल केरपुर अस्पताल में दाख़िल लॻी पई आहे। असां वॾी नाजाइज़ी आहे, असांखे इंसाफ़ खपे। ॿुधो पुलिस रे विया हो? हिंगोला पुलिस विया हो? असां 2 दफ़ा एनसी कराई आहे त बि पुलिस जे हूंदे बि इहो जेको आहे असांजो मसइलो आहे। असां पुलिस सां तदारक न कयो आहे। असां बिल्कुलु नथी करे पई। उन्हनि जे हूंदे छो नथी माण्हू गिरफ़्तार करे, छो नथी वठे? जॾहिं असांजी एंट्रियूं बि थियलियूं आहिनि, 3 दफ़ा बि वञूं था उन्हनि ॾे, जॾहिं उन्हनि जे हूंदे बि असांजे मथां चाकू, खंजर ऐं हथियार खणी आया आहिनि, त छो नथी उन्हनि खे वठे? जी अम्मा, हा तूं ॻाल्हाए अम्मा, ॻाल्हाए। जी बाबा। मुंहिंजे पुट जा मुंहिंजा सभु कहिड़ो दफ़ाइनि बेहाल लॻी पई, माई बेहाल लॻी पई आहे। असां सां ज़ुल्म आहे वॾो, न हक़ इन गुॾे जो, असां सां ज़ुल्म आहे। मिल्कियत असांजी खाई पी वेही रहिया आहिनि असांजी। हा मां तूं ॻाल्हाईंदी आहे। असां सां ज़ुल्म वॾो आहे। न्याणी बीमार पई आहे, न्याणी उहा ॿी न्याणी जो ॿार। असां सां वॾी नाजाइज़ी पप्पूअ जे माइनि ॿिनि, हिकिड़ी पंहिंजो रुबीना, ॿी गज़ाला। असांखे घर मारणा आहिनि, ॿाहनि में धक लॻा आहिनि असांखे। असां सां वॾी नाजाइज़ी, असां छो लॼूं जाह में? कहिड़ो हिननि खे तकलीफ़? हिननि खे असां किना कम करणु पोइ वियूं जाह में? वधि में वधि हिननि माइनि जूं शादियूं आहिनि। असां सां वॾो हिननि जो आज़ार आहे बाबा। सिरू भितर 5 महीनो राति असां 5 महीननि में जेको माउ पुट आहियूं असां जेके हिननि ॾे क़ुरान बि मां खणी वई आहियां बाबा। क़ुरान शरीफ़ खे बि न मञियो अथनि। मूंखे हे भितर हे पुलिस राति खणी आहियो त उन्हनि जे मुंहं ते बि असांखे भितर सिरूं ज़ीबट पे पुलिस असांजी हिकु न ॿुधी। असां कहिड़ो गुनाह कयो पुलिस वारनि? असां उहो वठी खाई, उहो बि असांजो कन हर्चे।